ओम नमः शिवाय। सावन का महीना चल रहा है भक्तों। तो इससे पहले मैं आपके साथ सिंधी में गोगड़े की कथा यानी कि नाग पंचमी की कथा जो है शेयर कर चुकी हूँ। आज मैं आपके साथ छोटी सातम की कथा शेयर करूँगी, यानी इसकी पूजा कैसे करें और इसके लिए हमें क्या क्या करना चाहिए वह बताऊँगी। जय झूलेलाल। सावण जो महीनो जो कि भगवान शिव जो महीनो आहे, उन में असांजा सभु सिंधियुनि जा वार त्योहार पवंदा आहिनि। नाग देवता जो यानी कि नाग पंचमी जो त्योहार भी इन महीने में पवंदो आहे ऐं नंढी सातम ऐं वॾी सातम भी हिन महीने में ही ईंदी आहे। नंढी सातम जी पूजा कीअं करिजे अॼु मां तव्हांखे उहो ॿुधाईंदसि। हिकु ॾींहुं पहिरीं मिठी मानियूं पचाइजनि ऐं राति जो खटो भत यानी कि ॾहीअ वारा चांवर ठाहिजनि ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो उथी करे सभिनि खां पहिरीं भॻवाननि जे भोग जी कढी करे ऐं न्याणीअ जो कढी करे पूजा जी थाली ठाहिजे। पूजा जी थालीअ में डब गुल फुल सिंदूर पाणीअ जो लोटो ऐं कचो खीर खणिजे। सुबुह जो हथ में अखड़ियूं खणी माता जो ध्यानु करे अखियुनि ते पंहिंजे 7 दफ़ा घुमाइजे। पोइ अगरि घर में नंढा ॿार हुजनि त उन्हनि खे हथ में अखड़ियूं ॾेई छंडो लॻाइजे ऐं ईअं चइजे त लाखरो साखरो नंढी माई लंघी पई पार, देवी दानी तूं थधो कर ठार, मैया थधो कर ठार। पंहिंजी अखियुनि में अग्नि तत्व हूंदो आहे ऐं इहा अखड़ियूं अखियुनि खे थधो कंदियूं आहिनि। उन खां पोइ तव्हां वटि अगरि चांदीअ जी शीतला माता हुजे या का चांदी जी चैन हुजे या सोनो मंगलसूत्र या का सोने जी चैन, उहो बि गॾु खणिजे। उनखे पाणीअ जे लोटे में विझिजे ऐं डब बि विझजनि ऐं उहे अखड़ियूं ऐं अखो सभु विझी करे मिठी मानीअ जो टुकड़ो विझी करे पूजा कजे। यानी सभु मायूं गॾिजी करे पीपल जे वण ते या वरी कंहिंजे घर में या मंदर में वेही करे इहे पूजा कंदियूं आहिनि ऐं सभु मिली करे ईअं चवंदियूं आहिनि। सावण माई सताए आई भरियूं झोलियूं ॾे, 12 माई सताए आई भरियूं झोलियूं ॾे, जड़ी सती शीतला तहिड़ो मूं करे, सतीअ ॼावा 7 पुट 7 मुगर स्वाइन, नीलीअ घोड़ीअ जो चढ़े तो सतीअ जो कायम, ॾुध पुट लक्ष्मी रोजी ॾींदो राम, पुट खटी घरे आया वरियो मुंहिंजो भाउ, कुंगुअ लाथम कपड़ा मानियूं थी पचाया, सती ओड़े सती पाड़े सती मुंहिंजे घर आई। ईअं चई करे सभई माताऊं गॾिजी करे 7 दफ़ा ईअं चवनि ऐं उन खां पोइ पलो पाइनि ऐं भुल बख़्शाइनि। त इन ॾींहुं असांजी माताऊं भेनरूं पते रांदि रहंदियूं आहिनि ऐं घर में जे कम मां फ्री रहंदियूं आहिनि। त तव्हांखे मुंहिंजी इहा नंढी सताएं जी पूजा जी विधि कीअं लॻी मूंखे कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाइजो। धन्यवाद।